सिंध के मौसम से गॾु मां आहियां तव्हांजो प्यारो दोस्त वक़ार अली हिरन। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम, या अली अलैहिस्सलाम मदद। दोस्तों, मौसम जी ॻाल्हि कंदासीं त हिकु बहितरीनु सिस्टम जेको आहे सिंध में दाख़िल थियण जा इम्कान नज़र अचनि पिया। मतिलबु त जीअं हर वीडियो में चवंदो पिया अचां 20 जुलाई खां पोइ 20 जुलाई खां पोइ त इंशाअल्लाह 20 जुलाई ते ई अचण वारे सिस्टम जी कंफर्म रिपोर्ट मुंहिंजी अची वेंदी। उमेदु आहे त सिस्टम जेको आहे उहो जुलाई जे आख़िरी जेके 5 ॾींहं आहिनि इन में थरपारकर समेत सिंध जे बाक़ी इलाइक़नि में बरसातूं वसाइण में कामयाबु थींदो उमेदु आहे। बहरहाल तव्हांखे तॾहिं बि उन जी कंफर्म रिपोर्ट जेका आहे 20 जुलाई ते सुबुह जो 9 बजे या 10 बजे इन चैनल ते ॾींदुसि। त महिरबानी करे जेके बि नया दोस्त आहिनि, अगरि तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे शेयर कयो। ऐं शुक्रगुज़ार आहे उन्हनि सभिनी प्यारनि दोस्तनि जो जेके असांखे बहितरीनु कमेंट कनि था। बाक़ी कुझु अहिड़ा गॾा आहिनि जेके मतिलबु त तमामु बेकार कमेंट कनि था, उहे ॻाल्हि खे सम्झनि कोन था ऐं पंहिंजी जेका आहे वॾनि जी ॾिनल तरबियत जेका आहे ज़ाहिर कनि था। उहे सिर्फ़ु कुझु हूंदा, 100 मां हिकिड़ो। बाक़ी जेके बहितरीनु दोस्त आहिनि असांजा जेके अछड़ो थर जा असांखे कमेंट कनि था, थर पार्कर जा जेके मतिलबु पढ़ियल लिखियल सुलझियल आहिनि, ॻाल्हि खे सम्झनि था। ऐं पहिरीं ॻाल्हि त मूं अञा कंहिं बि सिस्टम जे बारे में तव्हांखे मालूमात न आहे ॾिनी। ईअं न आहे चयो त हिकु बहितरीनु सिस्टम जेको आहे सिंध में अचे पियो, काफ़ी फेक पेज हलनि था। बहरहाल मूं कॾहिं बि अहिड़ी रिपोर्ट जारी न आहे कई। जुलाई जे पहिरीं हफ़्ते में हिकु सिस्टम दाख़िल थियो, उनखां पोइ मूं कंहिं बि वीडियो ते इहो न आहे चयो त सिंध में बरसातूं अचनि पियूं। इम्कान थींदा त तव्हांखे ॿुधाईंदुसि। त हाणे इम्कान थियनि पिया ऐं हर वीडियो में चवंदो पियो अचां त 20 जुलाई खां पोइ चांस आहिनि। त इंशाअल्लाह अल्लाह ताला जे हुकुम सां ऐं तव्हांजे दुआनि सां बसि दुआ कंदा रहो। ऐं बि दुआ कयां थो अलाह साईं प्यारे हबीब जे सदिके सिंध जे मथां रहमत जा वसकारा वसाए। ऐं यादि हुन मार्च महीने में मूं तव्हांखे चयो हो त बार बार चवंदो पिया आहे, हर महीने वीडियो अपलोड कंदो पिया आहे त हिन साल एल नीनो हूंदो। ऐं जॾहिं बि एल नीनो हूंदो आहे मॉनसून जेको आहे कमज़ोर हूंदो आहे। बहरहाल तॾहिं बि कुझु अहिड़ा फैक्टर आहिनि, कुझु अहिड़ियूं साइंसी ॻाल्हियूं आहिनि जेके मतिलबु त अगरि पॉज़िटिव थी वञनि त मॉनसून जेको आहे तमामु ज़बरदस्तु वञे थो। त इंशाअल्लाह जुलाई जे जेको आख़िरी ॾींहं आहिनि उन में उमेदु आहे। दोस्तो, हीअ सिस्टम जी तव्हांखे कंफर्म रिपोर्ट 20 जुलाई ते ॾींदुसि। इंशाअल्लाह 20 जुलाई परे न आहे, अॼु 17 जुलाई आहे ऐं सुभाणे 18 परी 19। त 20 जुलाई ते जेको आहे सिस्टम बाया बंगाल में ठही आहे उहो जेको आहे इंडिया में दाख़िल थी वेंदो। इंशाअल्लाह उनजी कंफर्म रिपोर्ट तव्हांखे ॾींदुसि। जॾहिं सिस्टम ठहंदो त पोइ उनजे रस्ते जी कंफर्म रिपोर्ट जेका आहे ख़बर पइजी वेंदी त इहो सिस्टम जेको आहे केतिरी शिदत सां सिंध जे वेझो थो अचे या गुजरात में ख़तमु पियो थिए या पंजाब पियो वञे। मुकमल मालूमात इंशाअल्लाह तव्हांखे 20 जुलाई ते ॾींदुसि। त महिरबानी करे जेके नया दोस्त आहिनि असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॾखिणो जेके हवाऊं आहिनि जारी रहंदियूं फ़िलहालु, मतिलबु 4-5 ॾींहं हिन जो मज़ो वठो। ख़ासि करे अगरि ॻाल्हि कयूं त ॾखिण ऐं विचोड़ी सिंध वारा। बाक़ी उत्तर सिंध में जेको गर्मी जो माहौल हूंदो ऐं मग़रबी सिस्टम मां पंजाब बलोचिस्तान मां कोई ककर जेके आहिनि दाख़िल थींदा रहंदा। किथे किथे हल्की दरमियानी बरसाति गज गोड़ सां गॾु थींदी रहंदी। बाक़ी कहिड़ो ख़ासि वॾो सिस्टम उत्तर सिंध या पंजाब या बलोचिस्तान में नज़र न पियो अचे।